अस्सलाम वालेकुम दोस्तो। हीअ ॿकरी जेका तव्हां ॾिसो पिया, हिन खे 2.5 महीना खनि थींदा त असां ख़रीद कई ऐं हिन वक़्तु हिन ॿकरी 2 फर ॾिना आहिनि। यानी असां जॾहिं पिड़ी तां वरिती हुई त हीअ ढुकी हुई ऐं हिन खे सुठो असां चारो ॾिनो ऐं ठीकु ठाक नमूने सां हिन जी देखभाल कईसीं त हीअ हिन वक़्तु वियामी चुकी आहे ऐं हींअर सुबुह जो टाइम थियो आहे ऐं ॿियूं ॿकरियूं बि शेड तां लहंदियूं, उनखां पोइ उन्हनि खे बि चारो ॾिबो। ॿियो असां जेको हिन में हीअ कयो आहे, हीअ हिन जी वाड़ी आहे हेठां खां। हाणे हिन वाड़ी में अंदरि असां वारी विधी आहे, तव्हां ॾिसो पिया न त हीअ वारी आहे। हाणे ॿकरियूं जॾहिं मथां खां शेड खां लही ईंदियूं आहिनि हिते सिधियूं, त उनखां पोइ हिते हुननि खे साओ गाहु ऐं ॿियो चारो वग़ैरह हुनखे ॾींदा आहियूं। त वारी जो जेको सबबु आहे हेठि अंदरि, हालांकि तव्हां सम्झंदव त थधि आहे ऐं थधि में वारी कोन रखिबी आहे, उहा फ़ाइदेमंद कोन्हे का, पर हिन ते जेके फोलड़ियूं लाहींदियूं ॿकरियूं हिन वारीअ ते ऐं उन सां गॾोगॾु पेशाब कंदियूं त उहा हिन वारी में मिक्स थींदी ऐं जॾहिं मिक्स थींदी त पोइ हिन जी उथल पुथल कबी रहिबी ऐं जॾहिं हिन जी उथल पुथल थींदी रहंदी त उनखां पोइ उनजो फ़ाइदो इहो थींदो त हीउ हिकिड़ो भाण ठही वेंदो। यानी हिकिड़ो अहिड़ो भाण जेको तव्हां ज़मीन खे ॾियो, जेको चारो था पोखियो उन चारे खे तव्हां ॾियो त उहो एॾो त सिहतमंद चारो थींदो जंहिंजो तसवर बि नथो करे सघिजे। यानी ॼण त तव्हां DAP ॾेई छॾी। इन जो मक़सदु इहो बीठो त हाणे असांखे भाण ॿकरियुनि वसीले हुननि जे फोलड़ियुनि पेशाब वारी जॾहिं मिक्स थींदी त हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो भाण ठहंदो जेको तव्हांजे गाह जे लाइ ऐं हर शइ जे लाइ तमामु घणो कारआमद साबित थींदो। हाणे हीअ वाड़ी हिन जी शेड सां गॾोगॾु, परियां तव्हां शेड ॾिसो पिया, उनजी हीअ सीढ़ी तव्हां हिन पासे ॾिसो पिया, ऐं तव्हांखे अञा बि चिटी करे ॾेखारियां त हिन पासे उनजी सीढ़ी आहे। हाणे थोरी देरि में हिन सीढ़ी तां ॿकरियूं लहंदियूं डायरेक्ट हिन वाड़ी में ईंदियूं अंदरि, पोइ हिन में घुमंदियूं फिरंदियूं ऐं गाह बि चरंदियूं सुबुह वारो जेको, ईअं सम्झो त जीअं माण्हू नाश्तो कंदो आहे त हुनजो नाश्तो हिते थींदो। अव्हांखे ज़हन में रखणु खपे त तव्हांखे वाड़ी हिन तरीक़े सां ठाहिणी आहे। हीअ तव्हां ॾिसो था, हिन जी छित जे मथां हीअ असां किड़ियूं ॾेई उनखां पोइ तव्हांखे ॾिसण में ईंदो हूंदो थर्मोपोल आहे। थर्मोपोल उहो रिड्यूस कंदो आहे हिनखे, जेका गर्मी आहे उनखे रिड्यूस कंदो आहे। ऐं असां जीअं त सकरण में हूं ऐं नवाबशाह ज़िले में हूं, तंहिं करे हिते तमामु घणो हुनजो असरु हुजे थो। त उन हवाले सां थर्मोपोल असां इन जे करे ॾिनो आहे त जीअं ॿकरियुनि खे वाड़ी ठाहिण जो हीउ तरीक़ो आहे त तव्हां हिन नमूने सां वाड़ी ठाहियो। जॾहिं हिन नमूने सां तव्हां वाड़ी ठाहींदव, उनखे लकड़नि जो लकिड़े खे चीरे उनखे उभियूं काठियूं हणिबियूं, हिकिड़ा वरी सिधा लकिड़ा हणिबा, पोइ उनखे किड़ियुनि जी छित ॾिबी, किड़ियुनि जी छित ॾेई उनजे मथां थर्मोपोल रखिबो, थर्मोपोल रखे ऐं उनजे मथां हिकिड़ी चादर उहा रखिबी ऐं उन चादर खे सॻो करे छॾिबो त जीअं हवा ते या बारिशुनि वग़ैरह में उहा ख़राबु न थिए। पोइ ॿकरियुनि खे बिहारबो हिते। अहिड़े तरीक़े सां हीउ समूरो कमु थींदो। तव्हांखे तमामु घणो इन जो फ़ाइदो पवंदो। असांजी हीअ बि ॾिसो केॾी वॾी एरिया आहे। हाणे हिन एरिया में बि असां वॾो माल रखंदासीं। हितां खां हिकिड़ो ॿियो शेड ठहंदो, हीउ वॾो शेड आहे ऐं उन सां गॾोगॾु वाड़ी आहे। वाड़ी सां गॾोगॾु वरी हिन पासे तव्हांखे वर्कशॉप मिलंदो, उनजे मथां सोलर पैनल आहे। हिकिड़ी ॻाल्हि असांखे ज़हन में रखणु खपे त बहितर जेका असांजी आहे आमदनी, उहा असां कारोबार मां ई करे सघूं था। उहो लाइव स्टॉक जो या निचो पाएमाल जो कारोबार हुजे या को ॿियो कारोबार, उन मां ई अव्हां कमाए सघो था। हाणे उहो नौकिरियुनि वारो रुझान ऐं नौकिरियुनि वारो दौरु उहो मुकमिल तौर ते ख़तमु थी चुको आहे। तंहिं करे असांखे इन नमूने सां कारोबार पंहिंजा करिणा आहिनि ऐं उन में राति ॾींहुं महिनत करणी आहे। जॾहिं असां महिनत कंदासीं त असां
सुठो नाणो कमाईंदासीं ऐं मुहताजी वारी ज़िंदगी खां असीं बची पवंदासीं। हीअ जेके अवां ॾिसो था हीअ सभई वण आहिनि, हिननि खे असां इन करे फेराए छॾियूं आहिनि हीअ सिरूं त जीअं हिनखे ॿकरियूं खाइनि न। हाणे हीअ जेको किचिरो तव्हां ॾिसो था इहो किचिरो असां हिकिड़ो त जनवरी पई हले त असीं सियारे में हिन खां बाहि जो कमु वठंदासीं त जीअं असीं बाहि वग़ैरह ॿारे सघूं, ऐं बाक़ी जेको किचिरो आहे उनखे वरी ॿाहिरि कढी छॾिबो ऐं उनखे डंप करे छॾिबो, साड़िबो कोन, छाकाणि त साड़ण सां असांजी जेका एनवायरमेंट आहे उनखे तमामु घणा नुक़सान पहुचनि था। हीअ असां कुकड़ बि रखिया आहिनि उन जे लाइ, कुकड़नि जे लाइ वरी जेको वॾो शेड आहे उन शेड में ॿकरियुनि जो जेको वॾो शेड आहे मां उहो पियो ॿुधायां तव्हांखे त उन शेड जे हेठां असां वरी कुकड़ियूं रखंदासीं ऐं उहे कुकड़ियूं हीअ जेको तव्हां ॾिसो पिया शेड जे हेठां उनजो फ्रेम ठही रहियो आहे। हाणे हीअ असांजो शेड जो हीअ छित आहे, हिन जे मथां ॿकरियूं बीठल आहिनि। वरी हेठि जॾहिं लही ईंदासीं त हीअ जेको तव्हां काठ जो फ्रेम ॾिसो पिया, इहो काठ जो फ्रेम इहो लॻंदा सभिनी में, हिन पासे बि लॻंदो, हितां खां बि लॻंदो ऐं पोइ वरी हितां खां बि लॻंदो ऐं परे पोर्शन में बि लॻंदो। हाणे इहो शेड, इहो जेको स्लोप स्टाइल में असां ठाहियो आहे, इहो शेड इन जे मथां वरी छित ॾिबी प्लास्टिक जी त जीअं ॿकरियूं मथां छित मां फोलड़ियूं वग़ैरह लाहिनि ऐं पेशाब कनि त उहो कुकड़ियुनि जे मथां न पवे ऐं उहो ॿाहिरि जेका नाली आहे असांजी ठहियल उन नाली में उहो हलियो वञे। हिन वक़्तु जीअं त प्लस्तर पियो थिए हीअ नाली आहे, पोइ हीअ नाली वरी सेप्टिक टैंक में वञी थी थिए। हीअ असांजो कंस्ट्रक्शन जो कमु जारी ऐं सारी आहे त उन में उहो हलियो वञे। अहिड़े नमूने सां तव्हां हिकु शेड मां मतिलबु मथां ॿकरियूं बीहारे सघो था ऐं हेठि वरी तव्हां कुकड़ियूं रखे सघो था। हीअ जेका वाड़ी मूं अव्हांखे ॾेखारी, जंहिंजो पहिरियां मूं ज़िक्र कयो त हिन में वारी असां इन जे करे रखी आहे, वाड़ी में वारी जेका असां रखी आहे उहा उन में तव्हां ॾिसो पिया त फोलड़ियूं लाथियूं आहिनि ॿकरियुनि ऐं हा पेशाब कनि थियूं। जॾहिं पाण में मिक्स थी वेंदी त पोइ हीअ भाण जो कमु ॾींदी ऐं हीअ हिकिड़ो अहिड़ो भाण ठही पवंदो जेको भाण DAP जो मुक़ाबिलो कंदो। DAP तमामु वॾी प्रोडक्शन ॾींदो आहे न असांखे फ़सुलनि में, त हीअ असां पंहिंजो DAP ठाहींदासीं। असीं बजाए पेस्टिसाइड्स ते डिपेंड करण जे असां पंहिंजा भाण तयारु कयूं। ॿकरियुनि जूं फोलियूं बिज़ाते ख़ुदि हिकिड़ो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो भाण आहे ऐं उहो भाण जॾहिं असां पंहिंजे गाह ऐं चारे ऐं फ़सुलनि खे ॾींदासीं त असांजा फ़सुल तमामु घणा ज़बरदस्त थींदा। असां 50 ॿकरियूं ख़रीद कयूं हुयूं ऐं नंढियूं पठूं असां ख़रीद कयूं हुयूं ऐं उन्हनि पठुनि जो इहो फ़ाइदो पवे थो त के ॿकरियूं संड निकिरनि थियूं त पोइ उन्हनि ॿकरियुनि जो फ़ाइदो नथो रहे ऐं उहे संड पोइ वरी असां गोश्त में खपायूं था त उनजो असांखे वरी बि बेनिफिट मिले थो। तंहिं करे जॾहिं बि ॿकरियूं ख़रीद कयो त 4 खां 5 महीना उमिरि वारी तव्हां पठ ख़रीद कयो, 6 महीननि ताईं बि ख़रीद करे सघो था त उहे ईंदड़ महीने ॿिनि में जेकॾहिं उनखे सुठो चारो ऐं बहितरु उनजी ख़िदमत, उनजी वैक्सीनेशन ऐं ॿियूं शयूं जेकॾहिं तव्हां कंदव तव्हां उन मां तमामु ज़बरदस्त क़िस्म जो नाणो कमाए सघो था। असांजो अञा हीउ कमु फाइनल न थियो आहे, कंस्ट्रक्शन जो कमु जारी ऐं सारी आहे। जीअं कंस्ट्रक्शन मूंखे हाणे ऐं अव्हांखे वरी ॿुधाए वञा त हीअ साम्हूं तव्हां ऑफिस पिया ॾिसो, हीअ असांजो वर्कशॉप आहे जंहिंजे अंदरि कमरनि में मशीनूं रखियल आहिनि जंहिंमें असां चारो ठाहींदा आहियूं ऐं तव्हांखे उहे मशीनूं बि ॾेखारियां थो। हीअ असांजो सोलर जो अंदरि वारो जेको सिस्टम आहे उहो लॻल आहे। हीअ असांजी कुतर मशीन आहे, हीअ वरी असांजी पैलेट मशीन आहे जेका चारो ठाहींदी आहे, जंहिंमें मकई, जोर, ॿाझिरी ऐं कुझु सुहांजणे जा पन त उहे हिन में जॾहिं विझिबा त हीअ असांखे उन जा कैप्सूल्स बि ठाहे ॾींदी ऐं पाउडर टाइप बि शयूं असांखे ठाहे ॾींदी।
ही वरी असांजे लाइ आहे टूल, यानी सामान सड़ो जेको असांखे रखिणो आहे उहो असांखे हिन में रखिणो आहे। इहो तव्हां ॾिसो पिया त तोर जी मशीन पई आहे अंदरि लोह वारी, जंहिंमें तव्हां ॻऊं तोरे सघो था, मेंह तोरे सघो था, ॿकरियूं तोरे सघो था। असां हर महीने ॿकरियुनि जो बि वज़न कंदा आहियूं त जीअं ख़बर पवे त ॿकरियुनि केतिरी ग्रोथ कई आहे ऐं केतिरियूं हू सॻियूं थियूं आहिनि ऐं केतिरियूं मतिलबु त हुननि में इम्प्रूवमेंट कहिड़े क़िस्म जी आहे। त प्यारा दोस्तो, असांखे बुनियादी नोयत जूं ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि त कारोबार उहो हर लिहाज़ खां उत्तम आहे ऐं अव्हां जेकॾहिं नौकिरी कंदव तव्हांखे हिकिड़ो फिक्स्ड पघार मिलंदो, पर जेकॾहिं कारोबार कंदव त अव्हां वटि तमामु सुठो नाणो मौजूदु हूंदो, कंहिंजी मुहताजी न हूंदी, न ई तव्हां कंहिंजा ग़ुलाम हूंदव। उनजे करे सिंध जे सभिनी माण्हुनि खे घुरिजे त उहे कारोबार खे फ़ोक़ियत ॾियनि ऐं वॾे पैमाने ते पंहिंजो कारोबार कनि। हीअ आऊं मथे पियो चढ़ां, जेकॾहिं मूंखे ॿुधाए सघां त हाणे हीउ सॼो आहे माल जो चारो आहे, हिन जे मथां अञा लकड़ा ईंदा ऐं त जीअं हीउ जेको मथां वाड़े जी जेका वाड़ी आहे उन वाड़ी जी छित मज़बूत रहे ऐं हवा बारिशुनि जी सूरत में हीअ उॾामी न वञे। हीउ शेड आहे जंहिंजो ॿाहिरां असीं प्लस्तर पिया करायूं। तंहिं करे तव्हां वटि केतिरो नाणो आहे ऐं तव्हां वटि केतिरा पैसा आहिनि, उन हिसाब सां वॾे पैमाने ते तव्हां पंहिंजो कारोबार करे सघो था। हीउ लूसण कायल आहे ऐं हीउ तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो त बरसीन ऐं लूसण ॿिन्ही, हिन पासे लूसण आहे ऐं ॿिए पासे साई जेका आहे सा उहा बरसीन आहे, बोब मौजूदु आहे ऐं वण आहिनि। ॿिया वण असां हिन में जाम लॻाया आहिनि। सिंध वासियो, अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त कारोबार जो सां मुक़ाबिलो करे ई नथो सघिजे। कारोबार में न रुॻो इज़त ऐं पंहिंजो वक़ार आहे, पर मुहताजी खां बि छुटकारो मिले थो। उनजे करे सभिनी सिंध वासियुनि खे इहो घुरिजे त हू पंहिंजा पंहिंजा नंढा ई कारोबार कनि। इहो कतई ज़रूरी कोन्हे त तव्हां वटि किरोड़ रुपया हुजनि तॾहिं तव्हां कारोबार शुरू कयो। तव्हां चाहियो त हिकु ॿकरी खां बि पंहिंजो कारोबार शुरू करे सघो था, पर जेकॾहिं हिकु ॿकरी जेतिरी बि रक़म न आहे त तव्हां आधियारी ॿकरी वठी बि पंहिंजो कारोबार शुरू करे सघो था। उनजे करे मुहताजिन खां ऐं मजबूरियुनि खां छुटकारे जे लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त पंहिंजो कारोबार कजे। इहे असां साम्हूं सुहां जहिड़े जा वण बि आहिनि, इहे मूं पुराणा पोखिया हुआ जेके हींअर जवान आहिनि। हिन मां बि असां वॾे पैमाने ते टारी ॾिनी आहे ऐं सुहां जहिड़े जो वणु इंतिहाई ज़बरदस्त वणु आहे। उहो जेकॾहिं ॾिजे थो त माल तमामु घणो सिहतमंद रहे थो। रूमी गोट फार्म जो हीउ जेको चैनल आहे उहो अव्हांजो पंहिंजो आहे ऐं अव्हांखे इहा गुज़ारिश आहे त सब्सक्राइब कयो, लाइक कयो, उन ते कमेंट करे सुवाल पुछो ऐं सलाहूं ॾियो। असां तव्हांजी सलाहुनि जी आजा कंदासीं ऐं असांखे इहा उमेदु आहे त तव्हां असांखे सलाहूं ॾींदव ऐं असांजी मदद कंदव, सपोर्ट कंदव। असीं अव्हांजी सपोर्ट कंदासीं। मुस्तक़बिल में हिते असां पंहिंजे नौजवाननि खे सिखियाऊं ॾींदासीं त हुननि खे कारोबार कीअं करिणो आहे ऐं सॼो कमु कीअं करिणो आहे। उमेदु त तव्हां सलामत हूंदव ऐं सदाईं गॾु।